नासिर कराची में ख़बर अमात शिरकत नासिर कराची में ट्रैफिक पुलिस से SO की धमकी ॾियण जे इल्ज़ाम में एंटी करप्शन के डिप्टी डायरेक्टर के मुअत्तल कयो वियो आहे। एंटी करप्शन वेस्ट जोन के डिप्टी डायरेक्टर फारूक बुगटी के मुअत्तल कयो वियो आहे। एंटी करप्शन गुज़िरियल ॾींहुं करप्शन के इल्ज़ाम हेठि ट्रैफिक पुलिस एहलकारनि के गिरफ़्तार कयो हो। ब्रेकिंग न्यूज़ समाचार कराची में शुरू कयूं पिया। कराची में ट्रैफिक पुलिस से SO की धमकी ॾियण जे इल्ज़ाम में एंटी करप्शन के डिप्टी डायरेक्टर के मुअत्तल कयो वियो आहे। ख़बर अवां से शेयर कयूं पिया। एंटी करप्शन वेस्ट जोन के डिप्टी डायरेक्टर फारूक बुगटी के मुअत्तल कयो वियो आहे। एंटी करप्शन गुज़िरियल ॾींहुं करप्शन इल्ज़ाम हेठि ट्रैफिक पुलिस एहलकारनि के गिरफ़्तार कयो हो। ब्रेकिंग न्यूज़ समाचार कराची में शेयर कयूं पिया। कराची में ट्रैफिक पुलिस से SO की धमकी ॾियण जे इल्ज़ाम में एंटी करप्शन के डिप्टी डायरेक्टर के मुअत्तल कयो वियो आहे। एंटी करप्शन वेस्ट जोन के डिप्टी डायरेक्टर फारूक बुगटी के मुअत्तल कयो वियो आहे। एंटी करप्शन गुज़िरियल ॾींहुं करप्शन इल्ज़ाम हेठि ट्रैफिक पुलिस एहलकारनि के गिरफ़्तार कयो हो। ख़बर अवां कराची में शेयर कयूं पिया। कराची में ट्रैफिक पुलिस से SO की धमकी ॾियण जे इल्ज़ाम में एंटी करप्शन के डिप्टी डायरेक्टर के मुअत्तल कयो वियो आहे। एंटी करप्शन वेस्ट जोन के डिप्टी डायरेक्टर फारूक बुगटी के मुअत्तल कयो आहे। एंटी करप्शन गुज़िरियल ॾींहुं करप्शन इल्ज़ाम हेठि ट्रैफिक पुलिस एहलकारनि के गिरफ़्तार कयो हो। कराची में वाक़िया आगाह कई पिया। कराची में ट्रैफिक पुलिस से SO की धमकी ॾियण जे इल्ज़ाम में एंटी करप्शन के डिप्टी डायरेक्टर के मुअत्तल कयो वियो आहे। कराची में ख़बर अवां से शेयर कयूं पिया। कराची में ट्रैफिक पुलिस से SO की धमकी ॾियण जे इल्ज़ाम में एंटी करप्शन के डिप्टी डायरेक्टर के मुअत्तल कयो वियो आहे। एंटी करप्शन वेस्ट जोन के डिप्टी डायरेक्टर फारूक बुगटी के मुअत्तल कयो वियो आहे। एंटी करप्शन गुज़िरियल ॾींहुं करप्शन इल्ज़ाम हेठि ट्रैफिक पुलिस एहलकारनि के गिरफ़्तार कयो हो।